बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 9 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे सिंध जा इल्मी ऐं अदबी इदारा। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां पोइ जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे बुनियाद, माना पीढ़ है। लफ़्ज़ आहे वाधारो, माना घणाई या फ़ाइदो। लफ़्ज़ आहे इल्मी, माना इल्म वारो। लफ़्ज़ आहे माहौलियात, माना माहौल जो इल्म। लफ़्ज़ आहे सिलसिलो, माना कड़ी। लफ़्ज़ आहे रोशनास, माना वाक़िफ़। लफ़्ज़ आहे सरगर्मियों, माना जोश तेज़ी। लफ़्ज़ आहे हथी, माना हिमायत या मदद। लफ़्ज़ आहे मकाला, माना तहक़ीक़ी मज़मून। लफ़्ज़ आहे तजवीज़, माना राय। लफ़्ज़ आहे उजागर, माना रोशन। लफ़्ज़ आहे नवारदात, माना अजाइबात। लफ़्ज़ आहे जोड़ियो, माना ठाहियो। लफ़्ज़ आहे पाण मोखण, माना पाण मल्हाइण। लफ़्ज़ आहे दुरुस्त, माना ठीक। लफ़्ज़ आहे जाइज़ो, माना तहक़ीक़। लफ़्ज़ आहे मुश्तमिल, माना गॾियल। मश्क अलिफ़, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, सिंधी अदबी बोर्ड जो बुनियाद कॾहिं रखियो वियो? जवाब, सिंधी अदबी बोर्ड जो बुनियाद 1940 ईस्वीअ में रखियो वियो। सवाल नंबर ॿियो, सिंधलाजी खे कॾहिं क़ाइमु कयो वियो? जवाब, सिंधलाजी खे 1964 ईस्वीअ में क़ाइमु कयो वियो। उन खां अॻु ही इदारो 20 डिसंबर 1962 ईस्वीअ खां सिंधी अकेडमी, पोइ इदाराए सिंधियात ऐं आख़िर में सिंधलाजी नाले सां कमु करे रहियो आहे। सवाल नंबर टियों, सिंधी ॿोलीअ जो बाअख़्तियार इदारो कॾहिं जोड़ियो वियो ऐं छो? जवाब, सिंधी ॿोलीअ जो बाअख़्तियार इदारो फेबरवरी 1991 ईस्वीअ ते जोड़ियो वियो। ही इदारो सिंधी ॿोलीअ जे सुधारे, वाधारे ऐं उन जी तरक़ीअ लाइ साराह जोॻो कमु करे रहियो आहे, जहिड़ोकि लफ़्ज़नि जी दुरुस्त ऐं तरजीही सूरत, इन्हनि जो इस्तेमालु ऐं जुमिलनि जी दुरुस्त जोड़-जक जो कमु करे रहियो आहे। सवाल नंबर चोथों, सिंधी ॿोली ऐं अदब जे वाधारे लाइ सबक़ में ॾिनल इदारनि जो कहिड़ो किरदारु आहे? जवाब, सिंधी ॿोली ऐं अदब जे वाधारे लाइ मथियां सभु इदारा अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि। उहे इदारा केतिरनि ई मौज़ूअनि ते किताब शाया कनि था। उन खां अलावा सिंध जा हुनुर, दस्तकारी, क़लमी नुस्ख़ा, नायाब किताबी ऐं ग़ैर किताबी मवाद ऐं नवारदात खे क़ौमी ऐं बैनुल अक़वामी सतह ते उजागर करे रहिया आहिनि ऐं टीवी चैनलनि में इस्तेमालु थींदड़ ॿोली ऐं स्कूलनि में सिंधी ॿोलीअ जी दुरुस्त पढ़ाईअ वारनि कमनि जो जाइज़ो वठी उन्हनि में मुनासिब सुधारा ऐं बहितरी आणींदा आहिनि। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि बुनियाद, वाधारो, इल्मी, माहौलियात, सिलसिलो।
जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे बुनियाद माना पीढ़। जुमिलो लिखंदासीं, सिंधी अदबी बोर्ड जो बुनियाद 1940 ईस्वीअ में रखियो वियो। पोइ लफ़्ज़ आहे वाधारो माना घणाई। जुमिलो लिखंदासीं, सिंध जा इदारा सिंधी ॿोलीअ जे सुधारे में वाधारो आणे रहिया आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे इल्मी माना इल्म वारो। जुमिलो लिखंदासीं, असांखे इल्मी माहौल में रही करे ई इल्म जे वाधारे लाइ कमु करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे माहौलियात माना माहौल जो इल्मु। जुमिलो लिखंदासीं, ज़राइत ऐं माहौलियात ते बि किताब शाया कया विया आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे सिलसिलो माना कड़ी। हाणे जुमिलो लिखंदासीं, असांजी अकेडमी में किताबनि जे छपाई जो सिलसिलो जारी आहे। जीम, अव्हांखे सिंध जे ॿियनि इल्मी ऐं अदबी इदारनि जी केतिरी ॼाण आहे, उन्हनि बाबति ॿुधायो। जवाब, सिंध में केतिरा ई इल्मी ऐं अदबी इदारा मौजूदु आहिनि, जिन मां कुझु ही आहिनि। नंबर पहिरियों, सिंध नेशनल अकेडमी हैदराबाद। हिन इदारे जा 100 जे तइदाद में किताब शाया थियल आहिनि। हिन इदारे जो सरबराह मोहम्मद मूसा भुट्टो साहब आहे। किताबनि जी छपाईअ जो सिलसिलो अञा बि जारी आहे। नंबर ॿियो, यादगार पब्लिशर्स। ही बि सिंध जो हिकु अहम इदारो आहे जेको केतिरनि ई सालनि खां सिंधी माण्हुनि ऐं सिंधी अदब जी ख़िदमत करे रहियो आहे। इन खां अलावा ही इदारो स्कूल ऐं कॉलेजी शागिर्दनि जी रहनुमाईअ लाइ निसाबी किताबनि जूं गाइडूं पिणु शाया कंदो रहे थो। नंबर टियों, महराण अकेडमी शिकारपुर। ही बि हिकु वॾो इदारो आहे जेको सिंध में सिंधी अदबी मज़हब ऐं तारीख़ ते केतिरा ई किताब छपाए चुको आहे ऐं उहो सिलसिलो जारी आहे। नंबर चोथों, रोशनी पब्लिकेशन कंडियारो। ही बि हिकु वॾो इदारो आहे जेको सिंध में सिंधी माण्हुनि खे हर क़िस्म जी मौज़ूअ ते किताब शाया करे मुहैया करे रहियो आहे। नंबर पंजों, सिंधीका। हिन इदारे जा बि केतिरा ई किताब शाया थियल आहिनि। इन खां अलावा कंवल अकेडमी ऐं संबारा पब्लिकेशन बि पंहिंजी कोशिश आहिर सिंधी अदब जी ख़िदमत करे रहिया आहिनि। दाल, अव्हां कॾहिं का सिंधी लुग़त इस्तेमालु कई आहे त उन जो नालो लिखो। जवाब, मां सिंधीका इदारे जी हिकु जुल्दी सिंधीका लुग़त इस्तेमालु कंदो आहियां। हेठि ॾिनल इबारत पढ़ो ऐं उन में कमु आयल नवनि लफ़्ज़नि जी माना लिखो। हाणे इबारत पढ़ंदासीं। अॼु ॿारनि जी सफ़ाईअ जो हफ़्तो आहे। सभिनी ॿारनि पंहिंजे पाड़े जी घिटीअ खे सुठे नमूने साफ़ कयो आहे। इन्हनि गंद किचिरो खणी दॿनि में उछलायो आहे। रस्तनि ते उन्हनि छणकार कयो आहे। गुल ॿूटनि खे पाणी बि ॾिनो अथनि। उन्हीअ सां ॾाढी वणकार थी पई आहे। ॿारनि जी इन्हीअ कम ते पाड़े वारनि खेनि दाद ॾिनो आहे। सफ़ाईअ जे करे आस पास जो माहौल मुअतरु कंदड़ आहे। हेठनि नवनि लफ़्ज़नि जी माना लिखो। हाणे लफ़्ज़ आहिनि छणकार, वणकार, मुअतरु,
दाद। इन्हनि जी माना लिखंदासीं। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे छणकार माना छनकार। लफ़्ज़ आहे मुअत्तर माना ख़ुशबूदार। लफ़्ज़ आहे वणकार माना थधी छांव। लफ़्ज़ आहे दाद माना शाबास। वाह, सिंधी ॿोलीअ जी तरक़ी ऐं वाधारे लाइ असांखे छा करणु घुरिजे, इन बाबति के बि 10 जुमिला लिखो। जी दोस्तों, हाणे असां जुमिला लिखंदासीं। जुमिलो नंबर पहिरियों, सिंधी ॿोली खे तमामु सवलो करे पेश कयो वञे। जुमिलो नंबर ॿियो, ख़ासि तौर ते सिंधी प्राइमरी क्लासनि जा किताब तमामु सवली ॿोलीअ में हुजणु घुरिजनि। जुमिलो नंबर टियों, जेसिताईं प्राइमरी जो ॿारु सिंधी ॿोली खां सही तरह वाक़िफ़ु न थींदो त उहो ॿिया इल्म कीअं हासिलु करे सघंदो। जुमिलो नंबर चोथों, ॿारनि लाइ मुख़्तलिफ़ किताब तर्जुमा करे बि शाया कया वञनि। जुमिलो नंबर पंजों, सिंधी अदब जे वाधारे लाइ ज़रूरी आहे त वॾनि लाइ सिंधी अख़बारूं, रिसाला ऐं मैगज़ीन शाया कया वञनि। जुमिलो नंबर छहों, ॿारनि लाइ बि रिसाला शाया कया वञनि। जुमिलो नंबर सतों, अदबी कचहरी जा प्रोग्राम मुनक़िद कया वञनि। जुमिलो नंबर अठों, बैतबाज़ी, अदबी मज़मून ऐं तक़रीरनि जा मुक़ाबिला मुनक़िद कया वञनि। जुमिलो नंबर 9, मथियनि सभिनी कमनि जी निगरानी करणु हुकूमत सिंध जो फ़र्ज़ु आहे। जुमिलो नंबर 10, सिंधी अदीबनि खे घुरिजे त हू हुकूमत खे सुठियूं ऐं मुस्बत सलाहूं ॾींदा रहनि।